बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां जब्बार बोलदार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध मैग। दोस्तों, अॼु मां तव्हांखे जो टॉपिक खणी आयो आहियां उहो खणी आयो आहियां पाक फ़ौज जे लाइ। त जॾहिं बि को दलदलो या कॾहिं ॿोॾ वग़ैरह 2010 में जीअं आयो, हींअर 2022 में आयो आहे, त पाक फ़ौज असांजे लाइ एतिरी त ख़िदमत कई आहे त कंहिं बि एतिरी ख़िदमत न कई आहे। न कंहिं प्राइम मिनिस्टर कई आहे, न कंहिं MNA कई आहे जेका पाक फ़ौज कई आहे। जिते बि पाणी हुजे, ॿोॾ हुजे, पाक फ़ौज अॻिते क़दम क़दम आहे। ऐं मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा कुझु ग़लति माण्हू आहिनि, उहे ग़लति ॻाल्हियूं फैलाइनि था ऐं ग़लति ॻाल्हियूं कनि था पाक फ़ौज जे लाइ। ईअं न करणु खपे। पाक फ़ौज जेको असांजो शान आहे ऐं असांजो मान आहे, इन शइ खे तव्हांखे क़बूलु करिणो पवंदो। तव्हां ॿिनि जे चवण ते अची, या कुझु माण्हू अहिड़ा असांजा आहिनि न, कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके माना ग़लति तव्हांखे सेखारींदा, ग़लति ॿुधाईंदा तव्हांखे त हीअ थियो आहे, फलाण थियो आहे, ऐं तव्हां ग़लति ॻाल्हियूं करे पाक फ़ौज जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं था ॾियो। मगर ईअं न, हर कॾहिं बि न। पाक फ़ौज बॉर्डर ते बि हू वेठा आहिनि, असांजी ख़िदमत करण लाइ बि इहे अचनि था। ॿियो को अचे थो? कोई कोन थो अचे न। को चूंडियल नुमाइंदो अचे थो? कोन थो अचे। जिते पाक फ़ौज असांजो कमु करे थो, कोई नथो करे। छो जो इन जे करे त पाक फ़ौज खे असां सलाम पेश कयूं था। पाक फ़ौज जा जेको कमु कनि था तमामु बहितरीनु कनि था। ऐं सिंध में हेलीकॉप्टर जे ज़रिए को राशन जो मसइलो हुजे, छा बि मसइलो हुजे, सभ खां अॻिते तव्हां ॾिसंदो पाक फ़ौज जे रेंजर्स हूंदी। बाक़ी कोई बि न हूंदो। असांजी सिंध पुलिस त माशाल्लाह, उन ॾींहुं में वीडियो ॾिठो त हिकिड़ो हमरा सिंध पुलिस खे कुल्हे ते खणी त पार टपाए पियो। यार अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हमरा पाणीअ में करे तव्हां बि ॾिठी हूंदी शायदि, मगर ईअं न करणु खपे। चलो, सिंध पुलिस बि भली आहे, मगर घटि में घटि जेका पाक फ़ौज आहे, तव्हां घटि में घटि उनजे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो। पाक फ़ौज असांजो शान बि आहे, मान बि आहे, ऐं असांजी इज़त बि आहे हर तरीक़े सां। असांखे बॉर्डरनि खां वठी असांजे घरनि ताईं असांखे बचाए थो। उहे जाॻनि था त असां सुम्हूं था, ऐं अॼुकल्ह बि ॾींहं राति उहे जाॻनि था, असां पोइ सुम्हूं था। सची ॻाल्हि इहा आहे त सिंध में ॿोॾ आहे, ॿोॾ में उहे वीचारा कमु पिया करनि। केरु थो कमु करे अॼुकल्ह? पाणी में जिथे ॾिसो पाक फ़ौज असांजी वेठी आहे। घटि में घटि पंहिंजे पाक फ़ौज जी ख़िदमत कयो। पाक फ़ौज जी जेका आहे कमनि खे तारीफ़ कयो, ऐं उन जे ख़िलाफ़ु घटि वधि न ॻाल्हायो। कुझु अनासर जेके आहिनि असांजा, उहो पाक फ़ौज जे या कंहिं मुल्क जे ख़िलाफ़ु तव्हां सां चवंदा, मगर तव्हां घटि में घटि तव्हां पढ़ियल लिखियल जो सबूत ॾियो, ऐं पंहिंजे पाक फ़ौज जी जेका तारीफ़ कयो, ऐं पंहिंजे पाक फ़ौज शान आहे ऐं पंहिंजो मान आहे। बसि इहो ई चवणो हुयो। ॿियो व्हाट्सएप नंबर मुंहिंजो तव्हांजे साम्हूं अची नज़र अची रहियो आहे। जेकॾहिं ॿाहिरि जो को दोस्त ॿोॾ मुतासिरनि लाइ कुझु ॾेई सघे थो त मूंसां बेशक राब्तो करे व्हाट्सएप नंबर ते। ऐं सिंध जे दोस्तनि खे अर्ज़ु आहे त पंहिंजनि जी ख़िदमत पाण कयो। ऐं तव्हां कुझु वीडियो वग़ैरह ठाहे मूंखे मोकिले सघो था, त तव्हांजा वीडियो वग़ैरह लाइव हलाया वेंदा ऐं तव्हांजे सां हलाया वेंदा। तव्हांजी महिरबानी। बसि इहो ई मूंखे चवणो हुयो त तव्हां बसि पाक फ़ौज जी जेका आहे ख़िदमतनि खे सराहियो। ऐं पाक फ़ौज असांजो शान बि आहे, पाक फ़ौज असांजो मान बि आहे। महिरबानी।